फ़क़ातिल फ़ी सबीलिल्लाहि ला तुकल्लिफ़ इल्ला नफ़्सक वहर्रिज़िल मुमिनीन असल्लाहु अन यकुफ़ बअसल लज़ीना कफ़रू वल्लाहु अशद्दु बअसन व अशद्दु तनकीला। रब ताला हिते हुकुम जंग जो फरमायो आहे। अहिड़ा माण्हू जेके तव्हां सां मुखालफ़त था कनि, तव्हांजे ताक़त खे कमज़ोर करे था ॿुधाइनि, अंदरून तव्हां सां दुश्मनियूं था रखनि, नबीअ तूं हाणे तयारी कर, अलाह जे रस्ते में जंग जे लाइ तयारु थी, ऐं इन जे जवाबदार तूं आहीं। ज़ाती तौर जवाबदार तूं आहे जो पूरी दुनिया सां लड़ें। नबी साईं फरमाइनि था 6 महीना गुज़रिया हिजरत खे, मके मुकरम खां आया, 6 महीना मदीने मुनव्वर में थिया, फरमायो मुस्लमान ॻणियो त 550 मुस्लमान थिया, बसि 13 वरे उहे 6 महीना आहे, 13.5। एॾी सख़्ती एॾी तकलीफ़ जो माण्हू जेको मुस्लमान थिए, सीख माह जी सम्झो त उहो बाहि ते पचाए। हेॾो अज़ाब हेॾी तकलीफ़ हुई मके मुकरम में। उते इस्लाम इन लाइ न हूंदो हो त का अचानक सां इज़त हासिल कजे, इस्लाम उते इन लाइ हूंदो हो त अलाह अलाह जो रसूल, बाक़ी दुनिया कावड़िजे तुंहिंजी कावड़ी थियो बि। सो अलाह ताला तो फरमायो त नबी तूं जवाबदार आहे, बाक़ी मोमिननि खे उथार चवेनि जेके तोसां साथ ॾियनि। फरमायूं उमिरतु अन उक़ातिल अन्नास हत्ता यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, मूंखे हुकुम आहे त सारी दुनिया सां मां विढ़ां हिकिड़े सिर्फ़ रसूल सारी दुनिया सां विढ़े। अलाह ताला नबीअ खे एॾो पावर ॾिनो हो जो जेकर सारी दुनिया सां पंहिंजे वक़्त में लड़ाई करे त हिकिड़ो रसूल लड़ाई करे। ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात आयशा सिद्दीक़ा जे हुजरे में थी। दुनिया में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे काथे बि वफ़ात या मौत न अची आहे, इहा ख़ुदा वटि मुक़दर हुई त माण्हू मुखालिफ़ नबीअ खे मारे कोन सघंदा। इहा ॻाल्हि सम्झ में आई की न? इहो माण्हू छो न लड़े? मौत जी त परवाह कान हुई, मौत अलाह ताला फरमायो त मूंखे हुकूमत सारी दुनिया सां लड़। अलाह ताला एॾो असांखे रसूल अता फरमायो जो सारी दुनिया सां यके सर विढ़ी सघे थो। हिकिड़े दफ़े नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद जेका क़ुर्बानी जी ईंदी हिन खां बाद, हीअ रमज़ान शरीफ़ जी आहे, हिन खां बाद ईद क़ुर्बानी, उन में हिकिड़ो दुंबो कुठऊं, ॿियो बि दुंबो कुठऊं। साहबा अर्ज़ कयो त साईं तव्हां 2 क़ुर्बानियूं कयूं। फरमायो त हिकिड़ी कई सारी उम्मत जे लाइ जेके ग़रीब नथा क़ुर्बानी कनि क़यामत ताईं, अॼु मां उन्हनि जी क़ुर्बानी करे छॾी। हा भला हर कंहिंखे त साईं घटि वठण जी ताक़त में कान हुई, न को आहे बि। ॾिसो माण्हू को क़ुर्बानी कंदा आहिनि, असांजो शहर हेॾो सारो आहे, अलाए केतिरा ढोर जेकर क़ुर्बान थी वञनि, सघंदड़ सरंदड़ माण्हू पती कनि या पारूं कनि त, पर पाण फरमायूं त जिन न कयो आहे ऐं नाहे ताक़त उन्हनि जी मां अॼु करे थो छॾियां क़ुर्बानी। इन क़ुर्बानी में नफ़ो कहिड़ो हो जो नबी रसूल क़ुर्बानी करे? हदीस पाक में अचे थो त शम्मिनु ज़हायाकुम लितकुन अला सिरात मतायाकुम, पंहिंजे क़ुर्बानियुनि खे सबर थुलो करे सुठी क़ुर्बानी कंदा कयो जीअं पुल सिरात ते तव्हांजी सवारी बणिजी। पुल सिरात ते जॾहिं चढ़ंदा त पोइ इहा सवारी हूंदी जो माण्हू पंहिंजे सवारियुनि ते चढ़ी परी भर जन्नत ॾे हलिया वेंदा। हाणे उहे शख़्स जिन जो उमिरि भर न कई आहे क़ुर्बानी, उहे काॾे वञनि? पोइ नबी पाक सल्लल्लाहु सम्झनि इहो हिकिड़ो दुंबो सभिनी जे नाले ते कयो। अलाह तबारक व तआला वरी अहिड़ो आहे जो जेको ख़ैरात कंदो आहे, पोइ जॾहिं न ख़ैरात कंदो आहे, मुअनि खे जॾहिं सवाबु पहुचाइबो आहे, पोइ मुक़ाम सॼे जे माण्हुनि खे कुल पढ़ी बख़्शियो त बि ओतिरो सवाबु, जे हिकिड़े पंहिंजे माइट खे कुल पढ़ी बख़्शियो त बि ओतिरो सवाबु। ईअं न त मिठाई विराइजे त घणनि में चपटी चपटी ऐं हिकिड़े खे झोल, उहा मिठाई जो विराए हिकिड़े खे ॾिजे त झोल अची वञे न, पर जॾहिं सॼी मस्जिद में विराए त चपटी चपटी। असांजे विराइण में ऐं अलाह रसूल जे विराइण में इहो फ़र्क़ु आहे त जेकर असां विराईंदासीं त चपटी चपटी हिते दुनिया में विराइजी वेंदी, घणा हिकिड़े खे ॾिबो त ड्रओ। पर अलाह ताला जो जेको विरासत आहे दीन जी ऐं क़ुर जी, उहा हिकिड़े खे बि ओतिरी त 1000 खे बि ओतिरी। हिकिड़ो कुल पढ़ी ॾियो हिकिड़े खे त हिकिड़ो कुल जो सवाबु, जे 1000 खे ॾियो त 1000 खे मुस्तक़िल हिकिड़े हिकिड़े कुल जो सवाबु, 1000 कुल थी वञे हिकिड़े में। त नबी साईं जन जेका इहा वज़ाह कई, हिकिड़ो दुंबो जेॾी उम्मत अथसि इहे एतिरा दुंबा थी उन्हनि खे पुठी ते खणी पई वठे। अहिड़ो रसूल जंहिंजो हिकिड़ो दुंबो सारी उम्मत लाइ काफ़ी। अहिड़ो रसूल जो क़यामत में जॾहिं सजदो थींदो शफ़ाअत जो, सभु नबीअ जे दर ते ईंदा रसूल ऐं उम्मतूं, त अलाह जे दरगाह में तूं अर्ज़ु कर, अॼु अलाह अहिड़ो कावड़ियो आहे जो कॾहिं कोन कावड़ियो, तंहिं करे तूं हुनखे सभई नबी साईं जे दर ते उते आॾो ईंदा
दर त न हूंदो पर हिनखे दर चइबो आहे। हुन बि साईं फरमाइनि त अन बिज़ाक, हर हिकिड़ो चवंदो अन ले सघ ज़ालिक, मां अहिड़ो न आहियां, तव्हां वञो फलाणे ॾे, वञो फलाणे ॾे, हीअं कंदे 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 हुज़ूर साईं वटि ईंदा, पाण फरमाइनि था त मां इन जे लाइक़ु आहियां, मां कयां। पोइ मक़ाम महमूद में सजदो कंदा। मक़ाम महमूद अर्श जे सॼे पासे खां हिकिड़ी जाइ आहे। नबी साईं फरमायो त दुआ घुरंदा की मुंहिंजे लाइ उहो बसि मक़ाम महमूद आहे। हिन बांग खां बाद चवंदा की अलाह हिनखे मक़ाम महमूद में बिहारजांइ। फरमायो जेके माण्हू निमाज़ खां बाद इहा दुआ घुरंदा अलाह हिनखे मक़ाम महमूद ॾिजांइ। फरमायो त मुंहिंजी शफ़ाअत उन्हनि खे पहुचंदी, छो त हिते मुंहिंजे लाइ दुआ था घुरनि, उते मुंहिंजी शफ़ाअत उन्हनि खे पहुचंदी। अलाह ताला उन्हनि खे चवंदो त हिननि तुंहिंजे लाइ मक़ाम महमूद जी दुआ घुरी, तंहिं करे इन्हनि खे तुंहिंजी शफ़ाअत पहुचे, छो त एतिरी ख़ैर काई तोसां हिननि कई। ॾियणी त अलाह खे आहे, उहा जाइ ॾियणी त अलाह खे आहे, पर ॼण हिकिड़ा माण्हू दिलि जो पजो जेको जौहर आहे उहो बि पेश था कनि अलाह जा रुदो आहे जो साईं इन खे इन ते बिहारजांइ त असांजो झाड़ो थिए। ॻाल्हि सम्झ में आई न? पोइ हुते मक़ाम महमूद में सजदो कंदा। फरमाइनि था त मां सजदो कंदुसि, उहो सजदो एॾो वॾो हूंदो जो 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री वञनि। ॿी रिवायत में अचे थो 7 ॾींहं 7 रातियूं गुज़री वञनि। ॾींहं नंढा वॾा थियनि था मुल्कनि जे लिहाज़ खां, ईअं बि थिए। बहरहाल पोइ अलाह ताला खां फरमाईंदुसि तूं सिर पंहिंजो मथे कर, सिर मथे खण, तूं सुवाल कर त तोखे मिले, सिफारिश कर त तुंहिंजी ॿुधां। पोइ मार्फ रासी, पोइ मां सिर खणंदुसि मथे, पोइ चवंदुसि साईं हिननि जो हिसाबु शुरू थिए। अलाह फरमाईंदो ठीकु आहे, हिसाबु शुरू थिए। न त हिसाब बि न हूंदो, कुरमिश में हूंदा। 50,000 साल जो ॾींहुं सम्झी सघो था। असां हिते 2 टे साल उमिरि गुज़ारी आहे, 50,000 साल जो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं। एॾो वक़्तु थो गुज़रे माण्हू जो। अज़ीज़ो, पोइ इहो हिकिड़ो सजदो आहे जेको नबी जो सारी उम्मत जे लाइ, जिन कयो जिन न कयो, उन ॾींहुं शफ़ाअत जे मक़ाम में काफ़ी थींदो। जंहिंजो सजदो उम्मत जे लाइ काफ़ी, जंहिंजो दुंबो उम्मत लाइ काफ़ी, जंहिंजो सिर सारे दुनिया जे लाइ जंग जे लाइ काफ़ी। अलाह ताला अहिड़ो असांखे सरदार रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे। अलाह तव्हांखे असांखे हुनजी सही सची ताबेदारी ॾिसी फरमाए थो क़ातिल फी सबीलिल्लाह, ज़ाती तौर तूं अलाह जे रस्ते में लड़, ला तुकल्लफ इल्ला नफ्सक, पंहिंजे नफ़्स जी जवाबदारी आहे तोते बसि। जेकॾहिं तोसां हिकिड़ो बि न अचे, फरमाइनि त उमिर त अनुक़ातिल अन्नास हता यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, मां माण्हुनि सां लड़ंदुसि जेसिताईं ला इलाहा इल्लल्लाह न कनि, तेसिताईं मां लड़ंदुसां, न छॾींदुसां। जेकॾहिं अलाह ताला मूंखे ज़िंदगी ॾिनी त पियो विढ़ंदुसि, हिकिड़ो मां सां साथ न ॾे, पर माण्हुनि खे छॾींदुसि कोन। चवंदो त चओ ला इलाहा इल्लल्लाह, अलाह खां सवाइ मालिक कोन्हे। आख़िर गुनाह कहिड़ो आहे इन ॻाल्हि में? हज़ारे मालिक, कूड़ा सजदा, कूड़ा मुतालबा, कूड़ा फ़ाइदा, कंहिं ॿिए जे दरवाज़े तां तसवुर करणो ऐं घुरणो, अलाह जे पासे खे छॾणो ऐं उन ॾे रुख न करणो, पुठी ॾियणो। आख़िर इहा ॻाल्हि हक़ जी रसूल छो न चवे त इहो ग़लति कमु आहे, न करियो, पंहिंजे अलाह ॾे मुतवजो थियो। अरिज़िल मोमिनिन, ऐं मोमिननि खे उथार, ताक़ीद कर। असल यकूं वासल जिन ख़बरू, ही क़रीब आहे त काफ़िरनि जे लड़ाईअ खे, काफ़िरनि जे शोर खे, काफ़िरनि जे कुवत खे अलाह ताला तव्हांजे यकजहती ऐं तव्हांजे इज़त ऐं तव्हांजे इत्तिफ़ाक़ जे करे काफ़िरनि जे कुवत खे हटाए थी करे। असांजो मुस्लमान जेकॾहिं हिन वक़्त में जेको असां जंहिं नरगे में फाथल आहियूं, हिन मुल्की मसइले में, उहा कादियानी जो मसइलो, जेकॾहिं असां हिन में पूरी पंहिंजी ताक़त खे मज़बूत करियूं त कादियानी हिकदमि ख़तमु थी वञनि, मुल्क छॾे वञनि या मुस्लमान थी वञनि। एतिरे क़दुरु केतिरनि मुल्कनि में, केतिरनि इलाइक़नि में जिते शिदत आई आहे उते कादियानी मुस्लमान थिया आहिनि। इंडोनेशिया में केतिरा कादियानी मुस्लमान थिया, 32 कादियानी मुस्लमान थिया, उते सख़्ती हुननि कई, हुननि जे मथां मुस्लमान थी विया। अहिड़ी तरह हिते बि ईअं कॾहिं कॾहिं सख़्ती ॾिसी केतिरा कादियानी मुस्लमान थियनि था, पर कादियानी खे पहिरियों चूसणी चूपियल आहे वात में। अंग्रेज़नि ऐं इन हुकूमत जे पासे खां, ज़िया जे पासे खां उन्हनि खे वॾियूं वॾियूं पघारूं, नौकरियूं, ज़र्जियूं, टोकरियूं थी मिलनि उन्हनि खे। तंहिं करे ज़रूरत कोन्हे, हेॾो बि ज़ोर कोन्हे, ओॾो बि माल मिले थो, हेॾो बि ज़ोर कोन्हे, ज़र ओॾो आहे, ज़ोर हेॾो कोन्हे, पोइ छा जेका मुस्लमान थींदा। ऐं कादियानी हाणे माण्हुनि खे तबलीग कंदो थो अचे, ॿुधाइनि थो पियो, ग़ुलाम कादियानी खे तव्हां रुॻो भलो माण्हू सम्झो बसि। ऐं हिकिड़े ग़लति खे ग़लति सम्झणु, छॾे ॾियणु, इहा वॾी ग़लती आहे। जंहिं नुबूअत जी दावा कई आहे, जंहिंखे क़तल करणु वाजिबु, जंहिंजे पोइ लॻ खे 3 ॾींहंनि खां मथे छॾणु नाजाइज़, आख़िर इन्हनि शख़्सनि खे जी ॻाल्हि ॿुधणु केतिरो क़दुरु जाइज़। नबी जी इज़त, नबी जी ताज ख़तम नुबूअत जी, 100 लख नबीअनि जो सरदार, असांजो ताजदार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन जे पुठियां हे चवनि त ग़ुलाम कादियानी नबी थियो आहे या इहो चङो मुड़ुसो, सम्झी सघो त इहा सहप जहिड़ी ॻाल्हि आहे। कंहिंजे घर में जेकॾहिं को माण्हू रुॻो इहा दावा करे त संदसि घर वारी सां हिन जो बि तालुक़ु आहे, इहा ॻाल्हि ॿुधण जहिड़ी आहे?
उहे सरदार जहाननि जो ताजदार 1.25 लख जो उनजे ख़िलाफ़ हिकिड़े शख़्स दावा कई नुबूअत जी, उन जे लाइ इहो चवणु त इहो चङो माण्हू आहे, चङाई बि हुनजी कान क़बूल कबी। मुस्लमाननि जी गैरत खे एॾी टीस अचे थी, पर ईज़ा अलाए छो नथो अचे, ख़बर नथी पए। उन्हनि सां वापारु, उन्हनि सां तिजारत। असां चयोसीं त हिकिड़ो फ़क़ीर हुजे, न लख घुरे, न ज़मीन घुरे, न जाइदाद घुरे, न बंगलो घुरे, पर तव्हांजे दर ते अचे रुॻो चवे त मूंखे इहो सन अहिड़ो पैसो ख़ुदा वास्ते ॾियो, इहो ॾियणु ॾुखियो आहे कि न सुठो आहे, ऐं ज़रूरु ॾियणो बि हुजे, ॾियणो बि ज़रूरु आहे, पर चए एतिरो पैसो मूंखे ॾियो। असां चवंदा आहियूं त असां खां असांजो सुवाल हिन क़ौम खे, मुस्लमाननि जेके सिर्फ़ु एतिरो आहे, सिर्फ़ु एतिरो आहे त तव्हां कादियनि खां मुंहुं मटियो, न ॻाल्हायो, वापारु न करियो, न उन्हनि जी चांहि पीओ, न उन्हनि सां तिजारत करियो, न उन्हनि खां अदालत वठो, न उन्हनि जी कुर्मत करियो, न उन्हनि जे दुकान ते चढ़ो, सिर्फ़ु एतिरो। इहे सभु कम जॾहिं तव्हांजा ॿियनि थियनि था त इन पाईअ जेतिरो नुक़सान बि असां तव्हांखां सुवाल नथा घुरूं पिया, तॾहिं मुस्लमान इहे वापार, तिजारतूं, धंधा, दोस्तियूं, भाकुर, ज़ाल जी यार सां जेकर को भाकुर पाए, बेग़ैरत मुस्लमान अहिड़ो ज़लील ताजदार ख़तम नुबूअत जे बरख़िलाफ़ हिकिड़ो शख़्स उथी नुबूअत जी दावा करे ऐं चवे त उहो जेको तव्हांजो मोहम्मद हो जंगियूं कंदो हो, हाणे मां तव्हांजो अमुन पिसंद आहियां, छॾियो उन खे, अब मोहम्मद खे ज़िक्र को छोड़ो, उससे बहितर ग़ुलाम अहमद आहे, चए त उन ॻाल्हियुनि खे छॾियो, हाणे मां बहितर आयो आहियां। बेग़ैरत आहे मुस्लमान, नथो सम्झे ॻाल्हि। चए थो छा आहे पोइ, केतिरा त कामोरा चवंदा आहिनि त साईं मज़हब जी आज़ादी छा आहे पोइ कादियानी आहे त, हे कामोरा ईअं चवंदा आहिनि जेके वॾा वॾा ग्रेजुएट ऐं वॾा वॾा क़ाबिल पाण खे सम्झंदा आहिनि, जो चवंदा आहिनि त असां जहिड़ो आहे कोन को, ऐं दीन ऐं अकुल हुननि जो वरी एतिरो चवनि त कादियानी आहे त छा आहे पोइ। मुफ़्ती साहिबनि मां असां हिकिड़े दफ़े ॾुख जहिड़ी ॻाल्हि कई, पर मुफ़्ती साहिबनि खे उन पतो कोन हो, मूंखे जी मौलाना ज़ियाउल हक़ मैंने कहा कि ये जिसको आपने ये सेक्रेटरी बनाया है ये तो कादियानी है, रहीम को तुमने गवर्नर किया है इसका कोयटा का, ये तो कादियानी का, मौलाना ईमानदार आदमी है, कादियानी है तो क्या है। मूंखे त चए मौलाना ज़ियाउल हक़ जो इहो हाल आहे, मां चयो साईं पोइ तव्हां छा था सम्झो त ज़िया छा आहे, पागल आहे छा आहे, पागल त आहे या न आहे, हीअ हाल आहे। घणो पोइ हली मुफ़्ती साहिब जन खे इन ॻाल्हि जी ॾांहुं तवजो थींदो वियो। इहा ॻाल्हि त छॾ, अवाम त छॾ, पर मुला बि विढ़े थो इन ॻाल्हि ते, जेको वज़ीफ़े खोर आहे, जेको एॾो पैसा थो वठे ऐं खाए, उहो बि विढ़े थो, चए थो त तव्हां ज़ियाउल हक़ खे कादियानी छो था चओ। इहा हालत